अस्सलाम वालेकुम नाज़रीन गुडियारें नाज़रीन अकरो गोट मां हिक औरत ए हिक बार अगवा फैज़गंज प्रेस क्लब अग्यान माढ़न जो एहतजाज कंदड़न जो चवण आहे त असां सां ज़ुल्म थी वयो आहे। अगम कोट लालू पुलिस को एक्शन करण लाइ तैयार नाहे। आखिर असां कंहिं खां मदद घुरूं। नाज़रीन अचो त ॾिसूं था वधीक जियो राजपुर टीवी न्यूज़ जी ही रिपोर्ट। जिन फैज़गंज अकरो जे रवासिण औरत पंहिंजे न्याणे हथां अगवा थी वई आहे। औरत जे मासूम ॿारनि समेत रिश्तेदारनि जो नेशनल प्रेस क्लब फैज़गंज अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़ अली रज़ा, आफ़ताब, फज़ीला मीरजत, अकीला, सलमान ख़ातून ऐं ॿियनि ॿुधायो त अकरे थाणे जे हद मां माड़ी शाख भरिसां अफ़साना मीरजत खे मज़हर जत, अज़हर, अकरम, इमरान, इकरार ऐं अनवर मीरजत रस्ते मां अगवा करे फ़रार थी विया आहिनि। मुज़ाहिरीन वधीक ॿुधायो त अगवाकार कुझु ॾींहं खां अॻु धमकियूं ॾींदा रहिया हुआ त असीं अफ़साना मीरजत खे खणंदासीं। जंहिं बाद असीं फैज़गंज अकरी पुलिस खे आगाह कयो, पर उन जे बावजूद पुलिस का बि कार्रवाई अमल में न आणे सघी। मुतासिरीन वधीक ॿुधायो त मुस्मात अफ़साना पंहिंजे धीउ जे घर ॻोठ गुल हसन मीरजत ॾांहुं वञी रही हुई त मथे ॼाणायल जवाबदारनि रस्ते मां अगवा करे फ़रार थी विया। वधीक मुतासिरीन SSP ख़ैरपुर ऐं DIG सखर खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी मगवी औरत खे बाज़ियाब कराए असांजी मदद ऐं असां सां इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कर अदिल की कुर्सी खाली, यादार इंसाफ कर, यादार इंसाफ कर। अरशते मज़लूम दी, अरशते मज़लूम दी, विंदई सदाए। Breaking news and analysis 24/7. This is Geo Rajput TV.